मदीने जे मीर फरमायो पंजे बीमार जो इलाज सड़के सांड कर जी तबकर कुहंदे ताकता तखे कुकड़ जी तबकर कुहंदे पर सुभान अल्लाह जे ताकत तो तकाने 5 रुपए जी आ तो मदीने जे मीर फरमायो तो जा 5 रुपया ओ धगे वारे सवाब के पुजंदा उन धगे वारे सवाब के छो तम मिसाल ॾिनी बादशाह की ताकत सॼी मसीत ठाराइण जी वज़ीर खे पत्थर रखण जी नियत ॿिन्ही जी हिक जहिड़ी थी वई तो अल्लाह के हबीब फरमायो 5 रुपया तो जाजे केन अल्लाह की राह में सुठो मां निकर घरां तो शयूं साईं गॾु ॿुधायो दुरूदी फजीलत में अचे पई ॻाल्हि आहे सखावत अॻिते ॿुधायां थो इन ॻाल्हि मां अल्लाह जा हबीब फरमाया शयूं इंसान जी तकदीर मटाए छॾी सुभान अल्लाह बशयूं इंसान जी तकदीर फैसलो मटाए छॾी सुभान अल्लाह रसूल कहड़ी वो शयूं कहड़ियो न साईं फरमायो हिकड़ो सदको खैरात करण सां अल्लाह तकदीर मटाए छॾींदो आहे ऐं ॿिए नंबर ते जॾहिं हथ दुआ जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिंदगी में भी दुआ जा हथ कम ॾींदा मरण खां पोइ बि ॾींदा सुभान अल्लाह बेशक क्यों न समझ में आई है जिंदगी में भी वो हथ यानी जलाल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो पे पोड़वा मां पोड़िया को कम जा कोन रयान रुगो हंद ते वेठा न कमाण जेड़ा न खाण जेड़ा पर इन नवारी दुआ जदी मल हिय मथे सीधी ने हरे घर जे कुंटर में वेठा खटदा लई न था सगन पर मदीने जे मीर फरमा हू दुआ जन जो मर्तबो मु नबी जी दुआ सां कदा मिसाल मुझे सोने नबी जी आऊं एडो होशियार कोन ये गाल जो मुझे सोने नबी जी साईं फरमाता जी मु नबी जी दुआ अल्लाह हथ खजन मुझी दुआ कबूल छे यो मर्तबो मां पे जी दुआ जो आ जे औलाद लाए मां पे न कुंड में वे हथ खणदा अल्लाह उन दुआ के वापस कोन कंदो आ सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह अल्लाह जबी फरमायो चार मुर्स जा नाला वठी कावड़ में पाण फरमायो अल्लाह वायदो कयो आ उनखे जन्नत में कोन मोकलींदुस चार मुर्सन के जन्नत जो मोह कोन ॾेखारींदुस सहाबा नाल को या रसूल अल्लाह निभागा मुर्स के रहूंदा जिन्हीं के जन्नत जो मोह न ॾिसे न जन्नत अल्लाह ॾेखारे न जन्नत ॾिसी सघन मुंहिंजा रसूल केर हूंदा साईं पहिरीं नंबर ते नालो वरतो या रसूल अल्लाह केर साईं फरमा शराब पीअण वारो छा करण वारो नशो करण वारो थरो पीअण वारो कि दुनिया जे अंदर गर्क थियो पियो आ दुनिया जी मस्ती में पांजी जिंदगी पांजो नस्ल पे तबाह करे मोबाइल जी इज्जत कड़ी आ को वेठो जे त नारा त नची आवां जो माइट आया माइट